जुडे में ॻोठाणनि पारां बासर जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। शरीफ़ ख़ासकेली, हसन जरवार, रशीद अज़हर ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु पाड़े में ॿारनि रांदि कंदे ग़लतीअ सां कार जो शीशो तोड़े छॾियो, जंहिं तां जवाबदारनि शरीफ़ ख़ासकेली, राशिद इरफान ऐं ॿियनि घरनि ते हमलो कयो। हुननि चयो त जवाबदारनि घर भातियुनि ते तशदुद करे ज़ख़्मी कयो। ॻोठाणनि चयो त जवाबदार खे इन कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम मड़े फाथाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जेके परियां खां जीअं आया थी उन्हनि ते मार कुट करणु चालू थी हलिया त छोकिरा नंढा सगीर तो दाऊं करे भॻा घर में जीअं भॻा घर में थी पुछां घर में घिड़ी पिया। उते जेको त मार कुट उनखे कयूं। उहो मार कुट करण खां पोइ जेको त असां ॿारनि बच्चनि खे धकु लॻा। उहे धकु लॻण खां पोइ असां जेको त वियासीं हयात ख़ासकेली पुलिस खे उते इतलाह कयोसीं। उते असां एनसी कराईसीं। नंढड़नि खे तमामु घणो उन्हनि मारियो कुटियो। उते छॾाईंदे हिकिड़ी औरत जेका उन घर जी धॼाणी हुई उनखे बि धकु लॻा आहिनि चङी तरह छॾाईंदे के उन्हनि धकु ॾाढो उनखे बि लॻी वियो। बहरहाल असां चयो त ठीकु आहे, पाड़े जी ॻाल्हि आहे, वरी बि वॾा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।